मूंखे CSS पास कयल केतिरनि माण्हुनि मायूस कयो। आउं उनखे प्रोमोट कंदो आहियां, पर जॾहिं उहो CSS पास करे वॾेरनि जागीरदारनि सरमाएदारनि जे अॻियां गीसी पिया कंदा आहिनि, उन्हनि जे साम्हूं झुकियो वेठा हूंदा आहिनि, उन्हनि जे हिदायतुनि ते क्रिमिनल एक्ट पिया कंदा आहिनि, करप्शनूं करे उन्हनि जा फ्रंटमैन थींदा आहिनि। ऐं सोचींदो आहियां हेॾे मेरिट ते CSS करे पोइ ज़िंदगीअ जो मिशन कई, दुकानदारी हलाइण, बाज़ार में वेही पाण खे ऐं क़ौम खे वतन खे विकिणण, हिन जा सौदा करण। इन खां CSS न करिया, इन खां वञी ढक मुंशी थिया, इन खां वञी बेलदार थिया, इन खां वञी ASI थिया, इन खां वञी सिपाही थिया। ट्रैफिक जो सिपाही गाॾी रोके थो, 200 रुपया थो वठे। CSS करे पोइ तव्हीं 2-5 करोड़ वठो ऐं पंहिंजे वतन जो सौदो कयो। तव्हीं हुन खां वधीक ख़तरनाक आहियो। जेको ट्रैफिक जो सिपाही 200 रुपया पियो वठे, तव्हां हुन खां 1000 गुणा वधीक ख़तरनाक आहियो। तंहिंजे करे सिंध खे मेरिट खपे, सिंध खे इल्मु खपे, सिंध खे